जी खैरपुर की सूरत हाल की गाल कजे तो खैरपुर में कोरोना वायरस तेजी से पखिड़जी रही है। जी सिंध में मुख्तलिफ ज़िलनि में पखिड़जी रही है। उन खां वधीक खैरपुर में इन वक्त संजीदा हालत है। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तो खैरपुर जा तक़रीबन जेके आहिनि से 5 खां 6 पाड़ा जेके आहिनि हितां जे ज़िले इंतज़ामिया उहे सील करे छॾिया आहिनि। हिन वक्त असां मौजूद आहियूं बनारस कॉलोनी में, जिते सदरदीन शाह पार्क है उन जे भिक सां ये गली वञे थी जेके बनारस कॉलोनी सॼो वेंदो आहे उहा बि मुकमल तरह सां सील कई वई है। पंजटी मोहल्ला के भी मुकमल तरह सां सील किया वियो आहे। उन खां पोइ पंजाब कॉलोनी के मुकमल तरह सां सील किया है। आयशा कॉलोनी के मुकमल तरह सां सील किया वियो आहे। ऐं खैरपुर के सूरत हाल की गाल कजे तो कोरोना जा जेके हिन वक्त केस थी चुका आहिनि उहो 905 केस थी चुका आहिनि, जिनमें 668 जेके आहिनि उहे सेहतियाब थी पिया आहिनि। हिन वक्त भी जेकी पोजीशन हालत है खैरपुर की उन में 272 जेको आहे केस पॉजिटिव आहिनि। ऐं खैरपुर की सूरत हाल की गाल कजे तो जेके हितां जूं जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि खे भी मुकमल तरह सां सील किया है। जे लेडी वेल्टिंग अस्पताल है उनके मुकमल तरह सां सील किया वियो आहे। ऐं कोसर हॉस्पिटल है उनके मुकमल तरह सां सील किया वियो आहे। जी खैरपुर जे इंतजामिया ज़िले इंतजामिया की नयाली की गाल कजे तो हिते ज़िले इंतजामिया के तरफा SOPs ते मुकमल अमल न पियो करायो वञे। ऐं खैरपुर की बाज़ारुनि में हिन महिल भी रश है। ऐं होटल जेके खुलिया पिया आहिनि तव्हां मुंहिंजे पोयां भी ॾिसी सघो था त हितां जी जेकी ट्रैफिक है या हितां जे जेके SOPs ते जेको अमल न पियो कयो वञे। हितां जेके शहरी आहिनि उहे बिल्कुलु एहतियात न करे रहिया आहिनि ऐं मास्क वग़ैरह भी न आहिनि पाए रहिया। जे ॻाल्हि कजे गंबट जी त गंबट में 2 पाड़नि खे सील किया है। सोबेदरे में 2 पाड़नि खे सील किया है। आहिनि अस्पतालूं आहिनि, नारे अस्पताल है उनखे जेको आहे सील किया है। ऐं कोट जी अस्पताल में डॉक्टर जेके पॉजिटिव अचण खां पोइ उन्हनि खे भी जेको आहे सील किया है। जे डॉक्टरनि की गाल कजे तो डॉक्टर हिते जेको 33 डॉक्टर जेके आहिनि उहे कोरोना में पॉजिटिव अची चुका आहिनि, जिनमां जेको 26 डॉक्टर जेके आहिनि सिर्फ़ु उहे खैरपुर शहर जा ही डॉक्टर आहिनि जेके सिविल हॉस्पिटल जा आहिनि। ऐं कुछ जेके DHO ऑफिस जा डॉक्टर आहिनि उहे भी मुकमल जेको कोरोना वायरस में मुब्तला थी चुका आहिनि। ऐं उन में हिकिड़ो जेको डॉक्टर आहे उहो जेको आहे फोत भी थी चुको आहे। डॉक्टर शफकत शेख जेको आहे हितां जो वाइस जेको आहे MS हुयो। तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं तो हितां TB जो डॉक्टर हुयो MS आहे डॉक्टर विलायत गोपांग, उनजी भी हालत तशवीरनाक ॿुधाई पई वञे। उहो भी कोरोना में पॉजिटिव अची चुको आहे। उनखे भी हिन वक्त जेको आहे कराची अस्पताल में वेंटिलेटर ते मौजूद आहे। ऐं हितां जा कुछ डॉक्टर जेके आहिनि उहे भी वेंटिलेटर ते मौजूद आहिनि। ऐं हितां जेके ज़िले इंतज़ामिया आहे अस्पताल की गाल कजे जेके आइसोलेशन वार्ड ठाहिया विया आहिनि उन में हिन वक्त ताईं जेका कुल 2 मरीज़ जेके आइसोलेशन वार्ड में जेको मौजूद आहिनि जिनजो भी जेको एहतियात न पियो कयो वञे। ऐं अस्पताल जी आइसोलेशन वार्ड की गाल कजे तो उते कंहिं भी क़िस्म सां का सहूलियत मौजूद न आहे। जे हितां जे अस्पतालुनि की गाल कजे तो अस्पतालुनि में जेके मरीज़ अचनि था कोरोना वायरस पॉजिटिव में उन्हनि जी कंहिं भी तरीक़े से का ट्रीटमेंट न पई कई वञे। अगर जे वेंटिलेटरनि की गाल कजे तो हिते जेको 8 खां 7 जेके वेंटिलेटर उहे मौजूद आहिनि अस्पताल में, जेके भी जेको नाकारा बनियल आहिनि। हिते वेंटिलेटरनि जी बिल्कुल खोट है। हितां जी खैरपुर जे मॉलनि की गाल कजे तो जेके मॉला सील किया विया आहिनि उते भी माण्हुनि जी जेकी आमद रफ़्त उहा मौजूद है। ऐं जेके पुलिस इंतजामिया है उहा जेको माण्हुनि ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी वई है। ऐं हितां जे शहरनि जो इहो भी चवणु आहे जेके मॉला तां सील किया विया आहिनि हितां जा मॉला उहे जेके मॉलनि में उएं ई जेको रश जेको घटि रहंदी आहे। हिन वक्त जेको बाज़ारुनि खे सील करण की ज़रूरत है, जिते जेको ताजरान बिरादरी के तरफा को भी SOPs ते अमल न पियो कयो वञे। वॾियूं मार्केटूं खुलियल आहिनि, दुकान खुलियल आहिनि, पर उन्हनि खे जेको मास्क भी न पियो ॾिनो वञे, सैनिटाइज़र सां उन्हनि जा हथ भी साफ़ न पिया कराया वञनि। ज़िले इंतज़ामिया जेकी खैरपुर जी आहे हिते मुकमल तरह सां जेको नाकाम थी चुकी है। पैरा मेडिकल स्टाफ की गाल कजे तो उनमें 46 जेको पैरा मेडिकल स्टाफ जेको आहे उहो कोरोना में मुब्तला थी वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो नर्सूं जेके आहिनि कोरोना में मुब्तला थी वियूं आहिनि। ऐं डॉक्टरनि जा जेके पटेवाला आहिनि जेके अस्पताल में अमलो कमु करे थो उहो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। हितां जो 12 खां 13 जेको लेडीज़ जेके डॉक्टर आहिनि उहे भी कोरोना वायरस में मुब्तला थी वियूं आहिनि। हिन वक्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तो जेके खैरपुर की सूरत हाल है तमाम तशवीशनाक सूरत हाल खैरपुर की ॿुधाई पई वञे, जिनमें तव्हांखे ॿुधाईंदा हलूं एतिरा केसेस थी चुका आहिनि। ऐं इहे जेके सेहतियाब जो अंग आहे उहो भी जेको सेहतियाब अंग थींदो जे सेहतियाब खां सवा जे ॻाल्हि कजे तो उहे हज़ारनि खां मथे जेके आहिनि से हिते केस जेके आहिनि से कोरोना जा पॉजिटिव थी चुका आहिनि। ऐं रोज़ जे हिसाब सां हिते कोरोना जा जेके भी टेस्टूं कयूं पियूं वञनि उहे जेके पॉजिटिव अची पियूं वञनि। जे टेस्टुनि की ॻाल्हि कजे तो टेस्टूं भी हिते मुकमल तरह सां नाकाम थी चुकियूं आहिनि। टेस्टूं न पियूं कयूं वञनि। मरीज़नि जूं रोज़मरह के हिसाब सां 50 खां 60 या टेस्ट कई पई वञे हफ़्ते जे अंदर, पर हितां जे जेका सवनि जे तादाद में हिते रोज़ जे बुनियाद सां टेस्टूं कयूं वञनि। ऐं शहरनि खे जेको मुकमल तरह सां SOPs ते अमल करायो वञे त जीअं सूरत हाल खां हिन सूरत हाल कोरोना जेकी वबा जी बीमारी है उन सूरत हाल खां हितां जी जेकी ज़िले इंतज़ामिया है उहो माण्हू खे कढी सघे, या हितां जा जेके माण्हू आहिनि उहे जेके कोरोना जी जेकी ख़तरनाक बीमारी है उन खां बची सघनि। जी।